अदा इंशाअल्लाह ताला असां बिल्कुलु कंप्लीटली तैयारी में आहियूं। कंप्लेनेंट साइड जी इंस्ट्रक्शन ते त असां अपील में वञूं था पिया। जेका जजमेंट आई आहे फर्स्ट एडिशनल सेशन जज दादू जेका जजमेंट ॾिनी जंहिंमें उन्हनि सभिनी जेतिरा बि अक्यूज़ इन्वॉल्व हुया उन्हनि सभिनी खे रिलीज़ करे छॾियो, अक्यूट करे छॾियो। त उन जे ख़िलाफ़ु असां इंशाअल्लाह ताला हाई कोर्ट वञूं था पिया। असां वटि 2 नेक्स्ट फोरम मौजूदु आहिनि जंहिंमें हाई कोर्ट आहे, उन खां पोइ सुप्रीम कोर्ट आहे। ठीकु आहे, ट्रायल कोर्ट सम्झूं था त नाजाइज़ी कई आहे, पर अञा फोरम मौजूदु आहिनि ऐं वधीक असां कोशिशि कंदासीं त जेके अपीलेट फोरम्स आहिनि उन में पंहिंजा एविडेंसिस ॿुधायूं, जेके आई विटनेस अखियुनि ॾिठनि शायदि जेको इंसिडेंट ॾिठो, ऐं उन जूं जेके रिलायबिलिटीज़ आहिनि जिन जे बेसिस ते ट्रायल कोर्ट हुननि खे अक्यूट कयो आहे, त असां पंहिंजे प्रोसिक्यूशन साइड खां या कंप्लेनेंट साइड खां कोशिशि कंदासीं त कहिड़ो कहिड़ो एविडेंस आहे जेको कंसीडर करे सघिजे थो, कहिड़े कहिड़े जाइ ते असां सां नाजाइज़ी थी आहे, त उहा असां अपील में ज़रूरु कोर्ट खे। अच्छा सर, छा था सम्झो डिगेयर से केस हलण जे बावजूद तव्हां भी पेश थियो पिया, मुसलसल उमिर बाब भी पेश थिए पई, छा था सम्झो एॾो डिगो हलण केस बावजूद भी एॾो वॾो फ़ैसिलो अचानक अची वियो ऐं जेके अक्यूज़ हुआ तव्हांजे मुताबिक़ उन्हनि खे हिकु पल में बाइज़त बरी कयो, छा था सम्झो? तव्हां सीनियर कानूनदान आहियो। मां जेकॾहिं नॉट अ बीइंग अ काउंसल, अगरि मूंखे ईअं वठो त शायदि मुंहिंजे ख़िलाफ़ु जजमेंट आई आहे ऐं मां इन क़िस्म जो ओपिनियन ॾींदुसि त आउं एज़ अ काउंसल नथो ॾियां, पर जनरली आउं ॻाल्हि थो कयां त अहिड़ा फ़ैसिला जिन जो इम्पैक्ट सोसाइटी ते पए, आम पब्लिक ते पए, बेसहारा ऐं बेपोच माण्हुनि लाइ हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज कन्वे थींदो आहे। ऐं हिन केस में उहा शइ नज़र आई पई त हीउ केस कंहिं उमिरि बाब जो न हुयो, हीउ केस मुआशिरे जो हुयो, जंहिंमें हिकिड़ो पोर्शन फ्यूडलिज़म हुयो, रूलिंग पार्टी हुई, हुकूमत हुई ऐं हिकिड़े पासे आम माण्हू हुया, ऐं उन आम माण्हूअ ऐं हिकिड़ी जिथे केरु बीही न सघे, जंहिंमें एतिरो पावर ऐं एतिरो बेवस माहौल में इलाइक़नि में हिकिड़े माण्हू हिमत कई त उहो पंहिंजो ग्रीवियंस खणी आयो ऐं उहो उन दौर में खणी आयो जंहिं दौर में IG सिंध लिखी ॾिनो त इन डिस्ट्रिक्ट दादू में ऐं कंबर शादात कोर्ट में पुलिस मुंहिंजे कंट्रोल में न आहे। इहा ॻाल्हि न आहे, इहो रिटन डॉक्यूमेंट आहे जेको सुप्रीम कोर्ट में उन टाइम जे IG जमा करायो हुयो त दादू जी पुलिस ऐं कंबर शादात पुलिस जूं जेके पोस्टिंग्स आहिनि उहे पॉलिटिकल पोस्टिंग्स आहिनि ऐं उन्हनि जे मथां हथ एॾा वॾा ऐं मज़बूत हथ आहिनि जो आउं कुझु बि नथो करे सघां। हाणे उन दौर जी इन्वेस्टिगेशन कहिड़ी थी हूंदी उहो अंदाज़ो इन डॉक्यूमेंट मां लॻाए सघिजे थो त जिथे IG बेवसी ॾेखारी त आउं बेवस आहियां, त उन दौर जी इन्वेस्टिगेशन कहिड़ी थी हूंदी ऐं जेको पुलिस जी परफॉर्मेंस हुई उहा कहिड़ी रही हूंदी। इहो ई कंप्लेनेंट साइड दाऊं कंदी आई त पुलिस जेको आहे असांजा सही जा वर्जन्स रिकॉर्ड न कया आहिनि, सही जी इन्वेस्टिगेशन न कई आहे, असां वटि को ॿियो ऑप्शन ई कोन्हे जिथे IG बेवस आहे ऐं असां पंहिंजो ग्रीवियंस अची ट्रायल कोर्ट में ॿुधाईंदासीं जजनि जे साम्हूं। हिकिड़ी एतमाद जी ॻाल्हि हुई त असां कोर्ट इंसाफ़ कंदी, लिहाज़ा असां उते पंहिंजो ग्रीवियंस ॿुधाईंदासीं। पर तव्हां ॾिठो त 8 सालनि ताईं कॉग्निजेंस बि थिया, नाला बेड थिया, इन ई कोर्ट कया, इन ई एविडेंस जे बेस ते कया ऐं 8 सालनि खां पोइ ॿुधायो वियो त ही माण्हू जेके आहिनि उहे बेगुनाह आहिनि ऐं तव्हां पंहिंजो केस साबित न करे अच्छा सघो। सर, आख़िरी सवाल इहो त फ़ैसिले अचण खां पोइ तव्हां ॾिठो त उते आम माण्हुनि पारां ख़ुशी में जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई, जंहिंजो सिंधी अवाम सोशल मीडिया ज़रिए भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। तव्हां सीनियर कानूनदान आहियो, छा था सम्झो फ़ैसिले अचण खां पोइ कानूनी इजाज़त ॾिए थो त जेको आहे जदीद हथियारनि सां जेको आहे ख़ुशी में बाइज़त बरी जी ख़ुशी में हवाई फायरिंग कई वञे, कानूननि में छा थो चए? ॾिसो, कानून सिर्फ़ु इते त कोन थो चए, पर उन ॾींहं जा हालात जेके आहे उन में 144 लॻल हो। 144 कलम तॾहिं ई लॻाइबो आहे जॾहिं सिक्योरिटी इशूज़ हूंदा आहिनि ऐं जनरली पब्लिकली तव्हां हिकिड़ो मैसेज बि कन्वे करायो, न सिर्फ़ु लॻायो वियो पर सभिनी पार्टियुनि खे बाउंड कयो वियो थ्रू नोटिस, प्रॉपर नोटिस सर्व कया विया डोर टू डोर त तव्हां हिकिड़ो त पब्लिक मूवमेंट न रखिजो, ॿियो त प्राइवेट माण्हू गॾु न आणिजो। हथियारनि ऐं फायरिंग जी त ॻाल्हि बाद जी ॻाल्हि आहे, पर जेको नोटिस मुंहिंजे साम्हूं गुज़रियो, जेको उतां SP साहब जे थ्रू कम्यूनिकेट करायो वियो, त उन में इहो करायो वियो त तव्हां प्राइवेट माण्हू न आणींदव ऐं गॾोगॾु कंट्रोल रखंदव पाण ते। उन खां पोइ मीडिया पर्सन्स तव्हां ॾिठा त तक़रीबन अधु किलोमीटर परे, हालांकि मीडिया पर्सन्स सां कंहिंखे ख़तरो त कोन्हे, मीडिया पर्सन्स खां कंहिंखे ख़तरो त कोन्हे, को हथियार त कोन खणी आहे, उहा ॻाल्हि कंदा, हक़ जी ॻाल्हि कंदा, जेका बि हक़ीक़ी ॻाल्हि हुजे हा उहा पब्लिक ऐं अवाम ताईं पहुचे हा, पर उन्हनि खे बि परे ताईं बाउंड रखियो वियो, जंहिंजो जेको इम्प्रेशन हो कुझु ॿियो हुयो। पर कानून हूअं बि कंहिंखे इजाज़त नथो ॾिए त तव्हां वेपन्स जो इस्तेमालु कयो, हथियारनि जो, ऐं हथियार छुटण खां पोइ तव्हां इहो इम्प्रेशन ॾियो त असां एॾा मज़बूत ऐं ताक़तवर आहियूं।
त जनरली आम पब्लिक इन जो इहो इम्प्रेशन वठे थी त हुननि पंहिंजी दादा दिलेरी जेका हुआ उनखे सेलिब्रेट कयो त असां ही कमु बि कयो ऐं छुटी बि वियासीं। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। जी बिल्कुलु ॾिसो कुझु ॾींहं अॻु में दादू जी कोर्ट पारां जेको आहे मुसलसल 7 खां 8 साल जेको केस हुयो उमिरि रबाब जे हवाले सां, उहो केस हलण खां पोइ जेको आहे कुझु ॾींहं अॻु में दादू जी अदालत पारां फ़ैसिलो कयो वियो त जेके जवाबदार हुआ उन्हनि खे बाइज़त बरी कयो। उनखां पोइ जेको आहे उमिरि रबाब जे सीनियर वकील सलाउद्दीन पवन साहब सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु आहे त जल्द असां इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कराइण वञूं पिया। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल थियण खां पोइ केस ॿुधणी खां पोइ सिंध हाई कोर्ट पारां कहिड़ो फ़ैसिलो जारी करे थी। जी।